ओ लाहजा प्यारा बचड़न वारा देई वञो अल्लाह जी राह में मोगे फकीर के दियो भाऊ। तोखे पंहिंजे पैकेज जी लगी पिया हिते मां जो पंहिंजो पैकेज खत्म थियण वारो आहे। ओह नो आप मां ॻाल्हायां थो पियो तरस। ओ साहब खैरत दियो। माफ़ कर फकीर। ओ साहब ये ना करो। हाली त ना तोखे न आया हेॾे ॿियो फकीर आहे को उन सां ॻाल्हायां थो पियो। ॾार पिया दियो सही। हल कोने के माफ़ कर। जेस ताईं तू खैरत ना नींदे ना हिता मां ना वेंदो मोगो फकीर आ। हाणे मां चवां त तू चंपो खाई करे पो वेंदे। अबड़े यार हथोड़ा अरे 20 नहीं भागा साइलेंट ते हलदो आ एडी खणी स्पीड खई थी पुलिस पोया कोने पांजे ना यार ये मणी ओ खोक पियो क्या चाचो दानो नगे। अरे वोक वोक आयो यो बुध हां कल तोखे मां चाय पियारी तू चो अध चाय जो मुखे पियार सुबाणे तोखे मां चाय पिय तुम तू वायदो कयो ही सफाई मुरसाणो वायदो कई मुखे भी तोते एतबार आज मुखे चाय पियार लिया। अरे आज थोड़ी चो मैं सुबाणे रो चयो मैं न। अरे वो कल चई तो सुबाणे पिय तुम आज भी बेडी थी हो ना। हाने टाइम घणो थियो आ। टाइम 12 थिया ने 12 त मंझंद आ ने बाबा मां तोके सुबह जे टाइम चयो हाने सुबह प्यारी तो मैं आज तू हाली प्यार अचू। हेदे 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 सुबह जो की ओ लाहजा प्यारा बचड़न वारा खैरत दियो। अध चाय ते बिरदा तो हिन मोतबर के खरात रे माफ कर हाल यार। हाल अच प्यार ओ भाऊ मुंजी गाल ते बुधो कलो को भूखो कुछ नहीं खादो मुखे उन भी लगाला सफा पेट में सूर आ वकड़ पई जीन। कैसा कल का वटे छेला था खाऊं ऐसा पार उधार दे बाबा वाने माफ करो। यार मिस्किन आया मोगो फकीर के कुछ खैरत दिनी वेंदावे दुआ कंदो साऊं। अरे जो बंद करो बटन का थे 20 नहीं भागा असा के दुआ न कपे फिलहाल पाजे पाण के दुआ करो अचू। ये ना करो भाई मानू मोतबर लगो था मुखे खैरत दिनी लगे तो हिन के जो सबक देणो पोंदो कुछ ना कुछ दियो तोके। हां दियो अब हाली ता जुल्म ना करो। ओ भाऊ रहो पादर वाली उन लगाला डाडी। ओ भाऊ मुखे बुधा तो नलको किथे आ। नलको लगे तो तरीको नंबर 13 करनो पौंदो इनके नलको भी देखानो पौंदो हल्ली तो हलड़े आचे मां सोचो मत जुमे जो दिया का मोमेंट करदा हित निभागा बूथ में अची टकरिया चंद्रा कह जा जा मुखे खैरत भी ना दिनो मां समझो तो आज पेट भरे मां खई तुम रात जो सकून करे मुखे निंड ईंदी हाने तो मुखे उन भी डाढी लगिया पानी का था पिया मां। ओ यार सामू नलको बिठवा उन लगिया पर नलको परे आ पानी किए पिया मां उन लगाला। ओ दा ओ भाऊ हिकड़ो मिनट अच जाई। ठीक है हुक्म कर। ओ भाऊ लगे तो सुरीलो थो मुझी मदद कर। हुक्म कर छा खपई। पानी भरे दे नलके ता। पानी हाँ यार तेरे महानी पानी भरे तो अचा। हाँ वारो कर उन लगाला डाढी आगे के पानी पिया एक मफुआ में पैसा पैसा हरा हे अले काने की लगे। ओ भाऊ माणू तो सुरीलो लगी थो हाँ, मुखे खर्ची करा यार बुखो आ मां डाढो खर्ची कराया। हाँ हाने मां जुआ मो पैसा हाराया मां 1 रुपयो न बचे तके खर्ची जो एड़ो मुख काणाई एडा पानी पी पानी पिया रख। पानी पिया ये न कर पानी पियार पानी 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 उन लगला माखे डाठी। हाँ कपड़ा तो मुंजा पुराना पातल हुया नवा चिया। हाँ लगे तो ख्वाब हो मुखे ख्वाब में मुखे कहीं ना पानी पियायो ना ही कहीं खादो खारायो मुखे भूख भी डाढ़ी लगल हुई पैसा मांजा काढ़िया। हाँ पैसा आहिन मोगा ये पैसा गरीबन ए फकीरन ए यतीमन में विरहाए उनन सा मदद कंदे तो अल्लाह तोखे भी मदद कंदो तोखे भी रंग लईंदो। ही पैसा मां विराया थो न त मुंजो एड़ो हशर थींदो फकीरन खां भी पोइते वारो कर मोगा विरा वनी। ही पब्लिक मैसेज आहे तहां बे पंहिंजे हिलाल रिज़्क मां जेतिरी थी सघे फ़क़ीरनि ऐं माज़ूरनि जी मदद कयो।